दोस्तों चवन था तो फौज ऐं सियासतदान मुल्क के खाई विया, पर मां चवंदो आहियां त दोस्तों हर इदारे में करोड़े रुपया बजट मौजूद आहे, पर उहा अवाम ते ख़र्च नथी थिए। ईअं तो महसूस थिए त हर इदारे में वेठल वागूं अवाम जी रत चूसण में मसरूफ़ आहिनि, अवाम जी फलाह बहबूद जे लाइ आयल बजट ईअं था तहस नहस कनि, ईअं था माना पंहिंजे पेटनि में भरनि ॼण त पंहिंजे उन्हनि जे अबे ॾाॾे जी मीरास हुजे। हीअ मदई जी गवर्नमेंट मदई जी इस्पताल आहे। हितां जे MS डॉक्टर फरीद पठान जी पंहिंजी पर्सनल जेका पघार आहे उहा 3 लख रुपया आहे ऐं ईंदा आहिनि साईं जन शिकारपुर खां। डॉक्टर फरीद पठान जंहिंजी ख़ुदि जी 3 लख पघार आहे ऐं उहो जेकॾहिं गवर्नमेंट इस्पताल जे मरीज़नि जो तेल पंहिंजी गाॾीअ में विझी ऐं शिकारपुर खां अचे वञे त ॿुॾी न मरे, उहे ॿुॾी मरण जो मक़ाम आहे दोस्तों। उनखां अलावा हिकिड़ो माना जेको आहे अजीब इंतिहाई अफ़सोसनाक ऐं हैरतनाक इंकशाफ थियो आहे त हिते जेका मदई जी गवर्नमेंट इस्पताल में असां जेको पिटणूं पिया मुसलसल त हिते डॉक्टर कोन्हनि, पर दोस्तों मां अॻिले दफ़े बि तव्हांखे ॿुधायो त डॉक्टर आहिनि पर शायदि उहे घर वेठा आहिनि। ऐं हींअर इंकशाफ थियो आहे ऐं हींअर सचाई न्यूज़ खे उन्हनि जूं ताज़ो जेको आहे मार्च महीने जी मिलियल पघार जूं पे स्लिप्स बि माना मौसूल थियूं आहिनि त इहे डॉक्टर जेके आहिनि, हिकिड़ी डॉक्टर बेला दायो साहिब आहे जेका वुमेन मेडिकल ऑफिसर आहे मदई जी इस्पताल जी, जेका हिते 5 सालनि खां पोस्टेड आहे, पर हिते असां उन्हनि खे हिकु ॾींहुं बि न आहे ॾिठो, जॾहिं त 2 सालनि खां वठी उहा वीज़ा ते वियल आहे, जंहिंजे लाइ इहो पिणु इंकशाफ थियो आहे। ॿुधण में अचे थो पियो त जेको MS आहे डॉक्टर फरीद पठान उनखे 50,000 रुपया मंथली माना ॾिए थी पई ऐं उनखे जेको आहे हिते हाज़िरी लॻंदी थी रहे ऐं उनखे पघार मिलंदी थी रहे। जॾहिं त ॿिए नंबर ते जेको लखी जो हिकिड़ो डॉक्टर आहे डॉक्टर आरिफ सत्तार महर जेको मेडिकल ऑफिसर आहे गवर्नमेंट इस्पताल मदई जे जो, उहो बि गुज़िरियल 2 सालनि खां वठी घर वेठे पघार खणे थो ऐं असांजो जेको हितां जो डॉक्टर आहे MS हितां जो फरीद पठान उनजी घर वेठे हाज़िरी बि आणे थो ऐं उन्हनि खे पघार बि जेको आहे मिलंदी रहे थी। मां तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त जेका डॉक्टर बेला दायो आहे जेका वुमेन मेडिकल ऑफिसर आहे गवर्नमेंट इस्पताल मदई जी जेका 2 सालनि खां वठी घर वेठे पघार खणे थी, उनजी पघार आहे 1,37,000। जेको उनखां अलावा जेको डॉक्टर आहे आरिफ सत्तार महर जेको मेडिकल ऑफिसर आहे गवर्नमेंट इस्पताल मदई जे जो, जेको पिणु 2 सालनि खां वठी घर वेठे पघार खणे थो, जंहिंजी पघार आहे 2.25 लख रुपया, बल्कि उनखां बि वधीक 1,83,000 रुपया उनजी पघार आहे। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे दोस्तों। हीअ डॉक्टर जेकी आहिनि जेके अवाम जा मसीह आहिनि, इहे जेके आहिनि जेके हितां जो जेको आहे क़ौमी ख़ज़ाने खे लुट मार कनि था ऐं जिन खे मरीज़ इस्पतालनि में मुक़ररु कयो वञे थो ऐं उते जेको आहे मंथलियूं भरे करे ऐं घर वेठे उहे पघारूं खणनि था, जेके अवाम सां ज़ुल्म कनि था, मरीज़नि सां ज़ुल्म कनि था, इस्पतालनि जो खानो ख़राबु कनि था, उन्हनि खां को पुछण वारो न आहे। पर ॿुॾी मरण त उन डॉक्टर खे खपे, शर्म जो मक़ाम आहे जेको डॉक्टर जेको आहे जंहिंजी पंहिंजी पघार बि 3 लख रुपया हुजे, पोइ बि उनजी जेको आहे हिरसो हवस ख़तमु नथी थिए। उहो जेको आहे हिते मदई जी वारनि सां इहा इंतिहा नाजाइज़ी ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती करे थो त जेतोणीकि जेको आहे पंहिंजी जेका गाॾीअ ते अचे वञे थो उन में बि जेको आहे मरीज़नि जो ऑयल इस्तेमालु करे थो। उन वक़्तु अवां नाज़रीन खे ॾेखारियुमि त एम्बुलेंस जेका आहे उहा हिकिड़े कमरे में बंदि करे छॾींदे, उहा ॿाहिरि नथो कढे। हींअर बि अवां ॾिसो त इन कमरे में बंदि पई आहे, कमरे में तालो लॻो पियो आहे ऐं ॿाहिरि जेको आहे एम्बुलेंस कोन्हे, एम्बुलेंस खे हुते बंदि करे छॾींदे, कंहिं बि मरीज़ खे हिते एम्बुलेंस नथी मिले। DSO खे दान ॾिनीसीं, DSO टके जी ॻाल्हि न वरनाई। असांखे त सोर्सिस इहो ॿुधाईंदा त जेको DSO शिकारपुर आहे उहो ख़ुदि हिन MS सां ॿधल आहे। हाणे जॾहिं चौकीदार ई चोरनि सां मिली वञनि त पोइ मुल्क जो छा हाल थींदो, असांजे इदारनि जो छा हाल थींदो। असां वटि वॾे में वॾो अलमियो इहो आहे त असां जेके बि चौकीदार रखूं था उहे ख़ुदि चोरनि सां मिली वञनि था ऐं चोरीअ में भाङे भाईवार थी वञनि था। जेकर हिते असां ख़बरूं हलायूं था, रोऊं था, रड़ूं था, अवाम माना जेको आहे तो हितां जो सफ़र करे थो, तकलीफ़ुनि में आहे, उन्हनि जे अहजनि ऐं सूरनि खे खणी करे आवाज़ु उथारियूं था ऐं इहो आवाज़ु जेको आहे तो वॾी मुश्किल सां वॾी महिनत सां आला ऐवाननि ताईं पहुचे थो ऐं सेक्रेटरी जॾहिं उनजो तहरुक वठे थो, नोटिस वठे थो त ऑफिशियल ईअं ई थींदो आहे त उहो लेटर लिखंदो आहे DSO खे त असांखे इहा इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियो त छा असुलु मसइलो आहे। त हितां जो वरी जेको DSO साहिबु आहे
डॉक्टर वसीम शेख उहो बि जेको आहे MS सां ॿधो पियो आहे, त उहो कंहिं क़िस्म जी काई बि माना इंक्वायरी सही नथो करे, रिपोर्ट सही मथे नथो माणे, तंहिंजे करे हिन MS खे कुझु बि भउ भोलो न आहे। अॼु बि उहो इस्पताल में ग़ैर मौजूदु आहे ऐं इस्पताल में हफ़्ते जा कुल 2 ॾींहं अचे थो ऐं 3 ॾींहं घर वेठो आहे।